खानपुर महल में बासन जो ज़मीन ते कब्ज़ो करण खिलाफ़ तासन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खैरपुर वासी रिटायर्ड मुलाज़िम कुटुंब समेत बासर पारां ज़मीन ते कब्ज़ो करण खिलाफ़ प्रेस क्लब वालो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते साफ़ याद ॿुधाईंदे रिटायर्ड मुलाज़िम नेक मोहम्मद मलिक चयो त दे सिचारो चक नंबर 3 ऐं 8 एकड़ ते बासर गुलाम रसूल मलिक, गुलाम कादिर मलिक, इरशाद शाहिद मलिक, परवेज़ मलिक ऐं ॿिनि हथियारनि जी ज़ोर ते कब्ज़ो करे छॾियो आहे। हुन चयो त बासर जवाबदारनि मुंहिंजे वालिद जे नाले ते कूड़ो स्टाम्प ठाराए ज़मीन ते अचण खां बि रोके छॾियो आहे। हुन चयो त बासर ज़मीन ते अचण खां रोके छॾियो आहे। ज़मीन ते अचण जी सूरत में क़त्ल ऐं अगवा जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त ज़मीन ते बचण जो सफ़र गुज़र कंदो आहियां। कब्ज़े बाद घर में फाकाकशी वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। मुतासिर रिटायर्ड मुलाज़िम DIG सखर ऐं SSP घोटकी खां मुतालबो कंदे चयो त ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए जवाबदार मथां केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे।